इनमें केड़ो केड़ो मटेरियल पहला इनमें छा पहला बटालो हाँ आलू आलू का पोल गरम मसाला सारा मिर्च या मिर्च खावा मिर्च दाना सूखा दाना पीसल दाना सारा पोल गाढ़ा मिर्च इनके छा चइबो अंदरि ऐसे के ये बठिया भट्टी इन बेकरी ते छा तैयार थींदो आहे इन तो ॿिया बिस्कुट प्याज नान टेडी से प्याज नान गोला रोटी माना मल्टी प्रोडक्ट आहे हाँ साईं छा हाल आहे बात जी तू का बात ये पेटीज ठाहिण जो पहिरियों मरहलो कटाई थी आहे हाणे ये भट्टी में वेंदा पोइ ॾिसूं तव्हां ॿियूं शयूं कहिड़ी था ठाहियो हिन जी ॿियूं प्रोडक्ट इहे आहिनि ही बिस्किट आहिनि ही पापा आहिनि शायदि डबल रोटी तव्हां जेका ठाहींदा आहियो उहा असां न ठाहियूं असां मुलो ठाहियूं असां घणी माना इहे पेटी या करेला ॾिसो न माना ही बिस्किट तव्हां ठहियल आहिनि या इहे पंज ठहियल अच्छा पापा बि तव्हां